अली जाफ़री सोलंगी मुआशरे जी बुराइन खे ख़त्म करण लाइ सरगर्म। सिंध जी सकाफ़त ते वार खे नाकाम बणाइण लाइ पुरअज़म। फ़हाशी जी वीडियोज़ खे सकाफ़त जे पर्दे में लिकाए पेश करण जी साज़िश नाकाम। अली जाफ़री सोलंगी मुआशरे जी केतिरनि ई बुराइन खे मंज़र आम ते आंदो आहे। हिन वक़्तु HRJDO न्यूज़ जे हिन नुमाइंदे मुआशरे जी कबी बुराई ऐं सिंधियुनि जी गैरत खे अज़ियत ॾींदड़ गाने जे ज़रिए फ़हाशी जी साज़िश खे मंज़र आम ते आंदो आहे। डायरेक्टर वफ़ा पप्पू सुमरो मोरे जो रहवासी ऐं संदसि फ़ोन नंबर 030124108684। कैमरामैन ख़ादिम थईम, एडिटर रमीज़ अली सोलंगी 034537898023। रमीज़ स्टूडियो पारां रिलीज़ कयल गाने जे ज़रिए सिंधियुनि जे रहवासियुनि खे बेग़ैरत ऐं फ़हाश साबित करणु चाहे थो। हिननि पैसे कमाइण लाइ सिंध जी सकाफ़त खे दुनिया में ज़लील कराइण लाइ जेका घिनौनी साज़िश कई आहे, सिंधी बाग़ैरत क़ौम हिन साज़िश खे क़तन कामयाब थियण न ॾींदा। अहिड़नि बाज़ारी फ़नकारनि, मॉडलनि, डायरेक्टरनि जी असल धंधे खे सकाफ़त जे पर्दे में लिकाइण जी कोशिश खे पूरे ज़ोर शोर सां रद्द कंदी। हाणे उहो वक़्तु वियो जॾहिं अवाम सिर्फ़ अपीलनि ते ई बस कंदी हुई। अॼु जो अवाम इन्हनि बेग़ैरतनि जी बेग़ैरतीअ ते सख़्त कार्रवाई कंदो। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन वटि मुख़्तलिफ़ जॻहनि तां शिकायतूं मौसूल थी रहियूं आहिनि ऐं HRJDO न्यूज़ जे नुमाइंदे अली जाफ़री सोलंगी इन्हीअ ते बाक़ाइदा कार्रवाई कराइण लाइ पंहिंजे आला उहिदेदारनि खे अहिड़ी दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे ऐं उन ते कार्रवाईअ लाइ अदालत जो दर पिणु खड़काइबो। इन बेग़ैरत फ़नकारनि अवाम खे बेवकूफ़ सम्झंदे माफ़ी घुरी आहे, पर सिंधी क़ौम बेवकूफ़ न गैरतमंद आहे। हू पंहिंजे नियाणियुनि जी घरनि खां ॿाहिरि निकिरण जी रस्ते रोक जी शदीद मुखालफ़त कंदी ऐं हिननि जहिड़नि तमामु गाननि जी पाबंदी विझण लाइ अमली क़दम खणंदी। इरमनाज़, HRJDO न्यूज़, हैदराबाद।